द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। आषाढ़ वहकारा चिणगाई तीलियूं कुछ साह सिंधी नौजवाननि खे खणण ॾियो, कुछ साह सिंधी नौजवाननि खे खणण ॾियो। नुक्ते चीनी जा नेज़ा तीर तलवार पासीरा कयो। भाषा सिंधी पसान पोयनि ते पहुती पाण सां चओ, भाषा सिंधी पसान पोयनि ते पहुती पाण सां चओ। लिखी पढ़ी वञे सिंधी को गैर रवाजी जतन कयो। ॾेई मौक़ो सिंधियत खे गॾिजी सिंधी ॾिण मल्हायो। ॾेई मौक़ो सिंधियत खे गॾिजी सिंधी ॾिण मल्हायो। घरनि में सिंधी ॻाल्हाइण ते ख़ासि तवजो ज़ोर ॾियो। बणिजी हक़ीक़ी अॻवान ॾोहारियुनि खे पधिरो कयो। अजायो न बदनाम रे ॾोही आज़ादु सचल खे कयो। बणिजी हक़ीक़ी अॻवान ॾोहारियुनि खे पधिरो कयो। अजायो न बदनाम रे ॾोही आज़ादु सचल खे कयो। कुझु साह सिंधी नौजवाननि खे खणण ॾियो। नुक्ते चीनीअ जा नेज़ा तीर तलवार पासीरा कयो। नुक्ते चीनीअ जा नेज़ा तीर तलवार पासीरा कयो। मां SP सर, गांधीनगर, कोल्हापुर।